अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु हिन प्रोग्राम में जेका महिमान शख़्सियत आहे उहा शख़्सी हवाले सां तमामु घणी अहमियत बि रखे थी ऐं उनजे कहिड़े किरदार ते ॻाल्हाइजे, उनजे कहिड़े रुख ते ॻाल्हाइजे। आउं त इहो सोचे रहियो आहियां त ड्रामनि जे हवाले सां उन सां कचहरी कजे, शाइरी जे हवाले सां उन सां कचहरी कजे, फ़िल्मी उन सां कचहरी कजे, या वरी के ॿिया मौज़ूअ जेकी तमामु घणा हिन वक़्तु मुआशिरे में असांजे समाज जो हिसो आहिनि। पाण तमामु घणी घरड़ुकी शख़्सियत आहे, फ़नी हवाले सां, फ़िक्री हवाले सां साईं जो हिकिड़ो नालो ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ो तमामु ज़बरदस्त हवालो साईं जो हिकिड़ो शेर स्टेट ते आउं बि पढ़ंदो आहियां, कॾहिं कॾहिं तव्हां बि ॿुधो हूंदो त जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, ॿूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं, रुगो पक ॾे पिरी पंहिंजे अचण जी, असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। न सिर्फ़ु इहो पर पाण हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त कलाम ॿियो बि ॿुधंदा आहियूं, हिकु दफ़ो लिखियो पको दिलि ते तुंहिंजो नाम, तंहिं मथां मां कीअं लिखां ॿिए कंहिंजो नाम। ऐं न सिर्फ़ु इहो पर हिकिड़ो कलाम तव्हांखे ॾाढो वणंदो आहे, छो त मूंखे वणे थो, आउं बि ऐं तव्हां बि हिकिड़ी दिलि रखूं था ऐं दिलि वारनि दोस्तनि खे इहो कलाम ॾाढो वणंदो आहे त सिक सोज़ में दिलि साड़े मोहबत जा मच ॿारे, का सार त लहिबी आहे, का सार त लहिबी आहे। ऐं तमामु घणा ॿिया बि अणगणिया कलाम मुंहिंजा सुहिणा साईं, उहे अंगण चुमां जिते पेर पाईं, ऐं हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तूं जे गॾु गॾु हुजीं त पोइ मां आहियां। पाकिस्तानी जेकी उर्दू फिल्मूं पाण ॾिठियूं तमामु घणियूं शानदार, ऐं उनखां पोइ हिकिड़ो अहिड़ो दौरु बि आयो जॾहिं सिंधी फिल्मुनि जो उरूज हुयो, ऐं सिंधी फिल्मुनि जे उरूज वारे ज़माने में हिकिड़ी फिल्म बरसाति जी राति बि तव्हां यकीन ॾिठी हूंदी, जेकी यादि माज़ी कनि, माज़ी जे क़रीब जी ॻाल्हि आहे, का इलाही वॾी पुराणी ॻाल्हि बि न आहे, उनखे यकीन इहा ॻाल्हि हिन वक़्तु ज़हन ते तरी आई हूंदी त बरसाति जी राति में हिकिड़ो हीरो बि हुयो, चॉकलेटी हीरो बि हुयो, ऐं उनखां पोइ वरी सुहिणा साईं फिल्म आई हुई, उन में विलन जो किरदारु असांजे उन हीरे अदा कयो। पाण नाले में ॾाढा सुठा ऐं सुहिणा ऐं सभा जा शख़्स आहिनि, नालो उन्हनि जो ॾाढो बहितरीनु आहे, गफ़ार भट्टी उनजो नालो गफ़ार ज़ात जो भट्टी, पर अमां ऐं असां उनखे सुञाणूं तबस्सुम जे नाले सां। ऐं पाण जॾहिं ऑटोग्राफ ॾींदा आहिनि त लिखंदा आहिनि ऐन गेन तबस्सुम। सो तबस्सुम साहिब खे असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु वॾी महिरबानी कला खेत्र में तव्हां टाइम ॾिनो आहे, तव्हांजा ऐं यकू इलाही वक़्तु हिन पंहिंजे मिटीअ खां पंहिंजे देश खां ॿाहिरि रहिया आहियो, इंतज़ारु हुयो त कॾहिं ईंदो तबस्सुम साहिब। अॻे पोइ छिक त जेको आहे वञिबो बि पंहिंजे देश जी मिटी में, चवणो थोरो ईअं ज़माने जा कमकार वक़्तु लॻो। आउं सम्झां थो तव्हांखे शाइरनि जी निस्बत में, शाइरीअ जी हैसियत में, या आउं ॾिसां थो त ॿिया शाइर घटी वञनि था कंहिं परॾेही दौरे ते, तव्हां घणा इहे दौरा करे चुका आहियो ॿियनि मुल्कनि जा? बसि मां इन हिसाब सां कयां जो PI में हुउसि न, एयरलाइन फ्री टिकट मिलंदी साल में मुफ़्त जी, पोइ असां वटि आहे त माले मुफ़्त दिले बेरहम, मां उहो अवेल कंदो हुउसि। ऐं मां PI जेका आहे फ़ोक़ियत ॾिनी ॿियनि नौकिरियुनि खां, काफ़ी ॿियूं नौकिरियूं बि, मां चयो बाबा वञिबो त PI में, पोइ उनजे करे पोइ मौक़ो मिलियो, काफ़ी मुल्क घुमी वरिता। PI ते यादि आयो सभ खां पहिरियां अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब हिकु उस्ताद हुयो, उनखां पोइ आउं सम्झां थो त हिकिड़ी मनसूबाबंदी जे खाते में बि हुयो शायदि, वरी हिकिड़ी बैंक में बि हुयो, PI में आख़िरी माना PI में मज़ो आयो जेको तव्हांखे ॿिए किथे न आयो? जी बिल्कुलु। छा आहे त शाइराणो मिज़ाज आहे, दुनिया ॾिसण जो शौक़ु हो, पोइ जॾहिं ही नौकिरी हुई त उन वक़्तु ऑप्शन हिकु ॿ ॿियो बि हो बहितर दुनिया जे लिहाज़ खां, मां चयुमि त इन खे फ़ोक़ियत ॾिबी, छो त मूंखे दुनिया ॾिसण जो शौक़ु। सही सही सही। पंहिंजे अंदर जी अखि सां, शाइराणी अखि सां दुनिया कीअं आहे, केॾी कुदरत हसीन ठाही आहे, सही सही सही। उनजे करे विच में इहा नौकिरी तव्हांजी आरज़ी तौर ते हेॾे होॾे बि थी हुई, वरी बहाल थी हुई शायदि, ईअं न? जी हा, घणा लहरा लुॾा आया। इन में छा थियो जो आमिर जो हिकु दौरु आयो, पोइ PI ते MLR 52 मार्शल लॉ जो हिकिड़ो कोड हो, उन में काफ़ी आउं बि उन में पोइ वरी ॻोठु वियुसि, उते बि वरी ॾिसो कुदरत खे कमु वठिणो हो जेको, उते रहियुसि त साल अधु रहियुमि, पोइ
चेयरमैन रहियुसि म्यूनिसिपल कमेटी जो नओं दरे जो हा ऐं उहो बि बिना पंहिंजी मर्ज़ी जे सही सही पर पोइ आई ज़िम्मेवारी पोइ मां पंहिंजी मर्ज़ीअ सां हुनखे निभायो जेतिरो मां पंहिंजे ख़ुलूस सां मुंहिंजो ॻोठ बि सिंध जो हिसो आहे चाहियो त हीउ हिसो जेको मुंहिंजे हिसे में आहे उनखे संवारियां सिंगारियां इहो जज़्बो खणी पोइ 4 साल हुते बि रहियुसि सही सही त उन बहाने पोइ वरी वापसि पीआई में आयुसि मां 90 में कोर्ट जे थ्रू सही काफ़ी हज़ार माण्हू हुआ उन में आउं बि हुउसि उन में सही सही खैरन सां रिटायरमेंट वरितव पीआईए में रिटायर थी आया थी जी 2011 में अच्छा, रिटायर थियुसि मां पोइ वरी पोइ त 90 किलो वक़्तु मिली वियो घुमण फिरण जो तॾहिं वरी पोइ सही सही माना शाइरीअ सां लऊं कॾहिं खां लाथी हुअ छा साईं शाइरी जी लओ मां तव्हांखे कीअं ॿुधायां वो कहिड़ी 9 जमायत में हो सां भायां थो अच्छा अञा बि 8 जमायत में 8 जमायत में साल अलाए कहिड़ो हूंदो साईं इहो पुराणी ॻाल्हि थी लॻी 64-65 साल जी ॻाल्हि 1964-65 ऐं उहो ईअं हा त ॻोठ में हूंदासीं न पोइ जेके असीं सरता गॾु हूंदा हुआसीं शौक़ु हूंदो नंढे हूंदे खां फंक्शन भिटाई जो ॾींहुं ऐं ॿिया केतिरा ॾींहं त इहो हूंदो हो पोइ उन में या ड्रामा बुनियादी तरह सां ॻोठनि में स्टेज ड्रामा थींदा वॾो हिकिड़ो उरूज हो तंहिं वक़्त में स्टेज ड्रामनि जो सही सही ऐं पोइ उन में पोइ जॾहिं ड्रामा हूंदा हुयो त पोइ उन में ड्रामे जीअं परदो खजंदो पहिरियों त रवाज इहो बि हो त मुनाजात चइबी पोइ हिकु अधु ड्रामो जॾहिं पहिरियों त हिकिड़ी मुरवज शयूं वॾा लिखी विया उहे पढ़ंदा हुआसीं सभु आर्टिस्ट बीहंदा स्टेज ते उहा मुनाजात गॾिजी आवाज़ में परदो बंदि थींदो ऐं पोइ ड्रामो शुरू थींदो सही सही पोइ मूंखे हिकु ॿ उन में जेको मुनाजात हुआ मां इहे शौक़ु थियो त मां लिखां इहे माण्हू लिखनि था मां बि लिखां सही सही पोइ उहा लिखी हा ऐं उन खां अॻु हिकु ॿियो बि मौक़ो आहे हिकु ॿ त मां उहो जीअं हाणे पाकिस्तान जो ॾिहाड़ो अहिड़े क़िस्म जो खोड़ उहो मां चयो त मां बि त लिखां कोशिशि कयां पोइ उहो लिखी वियुसि अच्छा इन तसलसुल में पोइ 1966 में मुंहिंजो भाउ हो मूंखां वॾो 2 साल अच्छा उहो एक्सीडेंट थी वियो तॾहिं मां पढ़ंदो हुउसि हैदराबाद में अच्छा ॾाढो घाव गहरो हो प्यार बि कंदो हुउसि उन सां पोइ उहो जॾहिं गुज़ारियो त पोइ मूंखे ॾाढो दिलि जो धकु लॻो पोइ उहो जेको आहे उहो ॿुधाइनि पिए त नंढियूं नंढियूं शयूं लिखंदो हुउसि पोइ हिकु ॿ ग़ज़ल लिखियुमि अच्छा उहो उन भाउ जे विछोड़े में ईअं ई सही सही ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त गॾु हूंदा हुआसीं हमअसर मूंखां साल 2 वॾो पर हमअसर ई रिहाण गॾु हूंदी पोइ सॼो ॾींहुं गॾु घर बि बस सां गॾु ॻाईंदो ॾाढो सुठो अञा बि ॻाए थो अच्छा पर हाणे ॿई उमिरि सीधा थी विया आहियूं सही सही ॾाढो सुठो आवाज़ क्वालिटी ॾाढी सुठी वॉइस क्वालिटी मेहदी हसन सां ऐं ॻाईंदो मेहदी हसन सां पियो पोइ ग़ज़ल जो लिखियमि त हाणे उहो जेका पूरा पचारे केरु पोइ दोस्त हो लकली उहो सॼो ॾींहुं उनखे चवंदुमि ॻाए त मां ॿुधां वाह 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 पोइ ॻाईंदो रहंदो ॾाढो पुरसोर आवाज़ु हुनजो उतां आहिस्ते आहिस्ते मां सम्झुमि त हीअ शयूं आउं लिखी सघां थो सही 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 पोइ मुंहिंजे ख़्याल में 70 में ई कोई मुंहिंजो पहिरियों किताबु आयो शौक़ु थियो तंहिं वक़्त में हू प्रेस हूंदी हुई सही सही अखर खणी चमटे सां हर अखर अलॻि अलॻि रखो वॾी ॾुखियाई सां इहो किताबु तमामु 1000 रुपया नमो ए अल्फ चूंडणो आहे वरी बी कंप्यूटर जो ज़मानो न हुयो त ॾुखियो हुयो न बिल्कुलु तमामु पोइ उन ते पहिरियों किताबु आयो गुलनि जहिड़ा ॻल आयो ऐं उहो उन वक़्त में तमामु सुठा शाइर असांजी सिंध जा जिन खां आउं पाण इंस्पायर्ड हुउसि तमामु घणो इमदाद साहिबु हो अयाज़ साहिबु गुल साहिबु हो अदल इहे पोइ उहो किताबु आयो त उन खां पोइ नंढिड़ो हिकिड़ो चोपड़ी टाइप किताबु हो उन जा 80-90 सुफ़ा हूंदा अच्छा टाइटल वग़ैरह छपे हो करे उतां
आस्ते आस्ते उत्साह वधियो। सही सही। पहिरीं किताब जी मोट तव्हांखे शानदार मिली सभु तमामु सुठे नमूने नालो एॾो सुहिणो रखियो अथव न साईं। नंढे हूंदे जेको सम्झ में आयो गुलनि जहिड़ा गल एॾो ख़ूबसूरत नालो आहे पढ़ण लाइ दिलि चवंदी न साईं माण्हूअ जी। उन में रोमांस बि हो ऐं उन में ई कुझु अधु शयूं इनकलाबी बि। इनकलाब मतिलबु इहो वतन सां साणिय सां प्यार इश्क। जीअं हाणे उहो त मूंखे यादि आहे सिंधड़ी मुंहिंजी माता तो लाइ गीत मूं जेकी गाता से सभु अमृत प्याला। वाह वाह वाह। सो मां ॼाणा थो छा थी पवंदो पथर सां सिर फाटी पवंदो पोइ बि आउं हठीलनि वांगुरु लिखंदो आहियां कविता। वाह सिंधड़ी मुंहिंजी माता। इहो उहो दौर त न मार्शल आई दौर जी ॻाल्हि त उन खां अॻु में पोइ उनखे पोइ उन दौर में मंदूर सखीराणी साहिब जन बि ॻातो। उन खां अॻु में असलम तुन्य साहिब हिनखे ॻातो ॾाढो। ऐं पोइ ॾिठुमि त उनखे भरपूर उहो दौरु सख़्तियुनि जो इहो सॼो दौरु हो ज़ाहिर आहे माहौल जुड़ियल हो मज़ाहमत जे लाइ। पोइ असलम खां पोइ मंदूर साहिब ॻातो ऐं पोइ पंहिंजे असांजे रहमान असांजे सरमद सिंधी साहिब ॻातो। इहे आस्ते आस्ते हिमत अफ़ज़ाई जीअं थींदी आहे स्पॉन्सरशिप पोइ आहिस्ते आहिस्ते कारोबार वधंदो वियो ऐं फनकार ॻाईंदा विया। फनकार ॻाईंदा विया ऐं मां ते हिकिड़ी ख़ासि महिरबानी कुदरत जी। उन खां पोइ ॾिसो हिकिड़ो दौरु अचे थो 76 जो। जी साईं। PIA जॉइन कई मां 75 में। अच्छा 1975 में। 76 में हिते आयुमि त हिते साॻियो ई मां पंहिंजा माहौल ॻोल्हे लधमि। रेडियो पाकिस्तान ते तंहिं वक़्त में हो असांजो ग़ुलाम सिंह कोरेजो साहिबु गुज़ारे वियो आहे लाइक़ु इंसान। सही सही। ऐं निसार असांजो हींअर बि आहे निसार मेमण साहिबु। सही सही हाणे रिटायर थियो आहे पहिरियां। पोइ ॾाढो दिलचस्पु ॾाढो उन जी निस्बत में उन जी सोबत में मोहम्मद यूसुफ साहिबु अॻु में ई हो। अच्छा अच्छा। ऐं उनजो रेडियो कराची सां ॿिया रेडियो चैनल हुआ ई कोन। सही सही। पोइ उन सां जो इहे निस्बत जुड़ी रेडियो सां छो त मिज़ाज सॼो शाइरी इहो रेडियो ऐं टीवी जे उरूज वारो ज़मानो आहे इहो। टीवी बि हिकिड़ी ब्लैक एंड वाइट जो दौर हो। हा मतिलबु PTV सरकारी चैनल हुयो ऐं सरकारी रेडियो हुयो। बसि पब्लिसिटी इहा ई हुई। इहा ई हुई। सही। पर मूंखे उन खां वधीक अहमियत जॾहिं मोहम्मद यूसुफ साहिबु हुते ऐं निसार साहिबु वरी लाइक़ु इंसान आहे ॿई एॾे प्यार एतिराम सां मिलिया बि ऐं सोबतनि में रखियो उतां पोइ वरी अञा इनकरेजमेंट वधीक मिली। पोइ मोहम्मद यूसुफ साहिबु जेको हिकिड़ो बरे सग़ीर जो वॾो आवाज़ु वॾो कमाल जो आवाज़ु। बिल्कुलु बिल्कुलु उन ॻाल्हि में को बि शक न आहे। पोइ उन जे दौर में पोइ EMI बि हुई जेको कुतो छापियलु हूंदो रिकॉर्ड जे मथां हिज़ मास्टर्स वाइस अॾिबो हो। अच्छा अच्छा अच्छा। ऐं EMI कंपनी माना तंहिं वक़्त में उहे पथर जा रिकॉर्ड हूंदा हुआ न कैसेट जो ज़मानो हो। स्कूल टेपुनि खां पहिरियां जी ॻाल्हि आहे शायदि। स्कूल टेपूं आयूं उन खां पोइ वरी रेडियो खां पोइ कंटिन्यू हिकदमि कैसेट जो ज़मानो आयो। उन खां पोइ CD वग़ैरह त ही उन खां अॻु में माना इहे सभु दौर मां ॾिठा आहिनि त पथर जो जेको आहे न रिकॉर्ड जंहिं ते मथो कुतो छापियलु हूंदो ऐं हिज़ मास्टर्स वाइस लिखियलु हूंदो उन दौर में असीं अचूं था। त उन दौर में मां आयुसि जॾहिं हिते त असांजो ताजल बेवस साईं असांजो तमामु वॾो लीजेंड असांजो उहो हिते अॻु में रहंदा हुआ नौकिरी जे बहाने। उनजी बि यारी मोहम्मद यूसुफ सां छो त शाइर ऐं मौसीक़ी त लाज़िम मलज़ूम शइ आहे न। सही सही। पोइ मोहम्मद यूसुफ सां वरी उन जे तवसुर सां ताजल साईं ईअं काफ़ी हिते त पोइ उहो जेको आहे EMI में उहो ईअं थींदो त उहो तारीख़ वटि बि ही तंहिं वक़्त में असां जेको अनवर मक़सूद साहिबु आहे ऐं अरशद महमूद ही ॻाइण वारो न हू जेको ॿियो आहे असांजो पंहिंजो अनवर मक़सूद सां जंहिंजो जोड़ हूंदो हुयो। हा हा। त उहे बि EMI में उन में वॉइस ओवर्स वग़ैरह कंदा हुया। हा ऐं म्यूज़िक खे लुक आफ्टर कंदा हुआ। सही सही। पोइ ईअं EMI ते हिकु दफ़े असां उन में मोहम्मद यूसुफ जो वॾो अहम मां किताब तां ॻाल्हि आंदी। ॿियो किताब हो जॾहिं मुंहिंजो शफ़क़ वारा छांवरा ॿियो किताब जेको आयो छपियो उहो बि इन लेटर प्रेस ते कची बाइंडिंग जीअं तंहिं वक़्त में जेके वसीला हुआ। सही सही। पोइ जॾहिं उहो EMI ते पहुतासीं त हिकिड़े दफ़े मूंखे यादि आहे त मूंखे इन दुनिया जी ख़बर न हुई। मोहम्मद यूसुफ साहिब सां दोस्ती पोइ वरी शाम जो मां एयरपोर्ट ते ड्रिक कॉलोनी में रहंदो
उते मोहम्मद यूसुफ साहब जन शाम जो ऐं पोइ वरी बरकत अली बि इहे वरी पोइ आस्ते आस्ते त ईंदा हुआ त पोइ वरी उते ॼण हिकिड़ो ठिकाणो ठही वियो मुंहिंजो घर उते मिज़ाज मुंहिंजा नंढे हूंदे खां ईअं जाइ ॼम खां के ईअं जुड़ियल हुआ ये बरकत जो उहो ज़मानो जॾहिं कलाम मशहूरु थी पखी मां प्यार वारे एग्ज़ैक्ट पोइ मूंखे चयो वई हिकिड़े दफ़े मूंखे यादि आहे त साईं ॿिए दफ़े ईंदुसि त मूंखे कलाम खपंदो आहे पोइ तंहिं वक़्त में इहो कलाम आउं लिखियो इन बरकत पोइ ॿिए दफ़े जॾहिं आयो कलाम मां चयो लिखियो त वाह जो कलाम ॿुधाई थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो हुतां जिते रही महबूब मुंहिंजो आऊं मां बि उते फिरंदो इन ते ॻाल्हायूं था तबसुम साहिब हिकु नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे बिल्कुलु सो ॻाल्हियुनि जा तव्हां वटि बि ॻोठ आहिनि अॼु मां चुप हूंदुसि तव्हां ॻाल्हाईंदा वञो न मां इन लाइ जो तव्हां माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त थो लॻे हिक ॿिए खे निवेकला हथ अची कलाखेतर जारी आहे वञो केॾांहुं बि न सो ॻंढियल आहियूं नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो कलाखेतर कलाखेतर में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिंधी ॿोलीअ जो सुहिणो शाइर अब्दुल गफ़ार तबसुम साहिब असां सां गॾु आहे ऐं ॻाल्हि पई हली साईं थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो हुतां जी हा जी हा बरकत भट्ट साहिब असां मोहम्मद यूसुफ साहिब असां कचहरियुनि जा हिकिड़ा दौर पुराणियूं यादगिरियूं सारियो पिया बरकत साहिबु आयो त मां तंहिं वक़्त में मां बरकत साहिब जे वालिद साहिब खे बि ॿुधो उन सां बि तमामु सुठो रसूल बख़्श भट्ट साहिबु ॻाईंदा हुआ ऐं तमामु मुंहिंजे दिलि ते छापियल हिकिड़ी शादी हुई उन वयुमि त पोइ बरकत साहिब जो वाल साहिबु उते इनवाइट थियो काफ़ी नंढो हुउसि मां उहो आवाज़ु मुंहिंजे ऐं उहो ॿोल मुंहिंजे ज़हन में वेठल हुआ वरी ॿुधमि त बरकत साईं उनजो फर्ज़ंद आहे पोइ वरी इतफ़ाक़नि एतिरा वेझा जो उन ड्रिप कॉलोनी में बेदल साईं सलाहद्दीन तुंहिंजो सभई मतिलबु शाम जो मिलंदा हुआसीं कचहरी कंदा हुआसीं पोइ चई त मूंखे हिकिड़ो कलाम खपंदो आहे पोइ मां कोशिशि कई हिकु ॿ दफ़ो आयो मां बि अञा न लिखी सघियो आहे पोइ मिज़ाज खे ॿुधी करे छो त ॻाइणु वॼाइण बि थींदो पोइ इहो मां लिखियो थी पखी मां प्यार वारे शहर ते उॾंदो हुतां पोइ ॻाए पोइ कैसेट जो ज़मानो हो ऐं पोइ हुन में ॻायूं सुठी हुनखे पज़ीराई मिली मूंखे यादि आहे नंढो हुयुसि त मुख़्तलिफ़ शहरनि में असांजे ख़ैरपुर शहर में टांगा हलंदा हुआ हुन ज़माने में हाणे त रक्षा अची वई आहे टांगा टांगा हलंदा हुआ जिते किथे त इहो उहो ज़मानो आहे जॾहिं टांगे में हिकिड़ो अमरा टेप रखियूं ऐं ॿुधंदो पियो वञे ॾाढो कलाम वणियो मां चयो यार वाह जो इहो कलाम आहे ऐं नेठि मां वञी कैसेट वठी आयो हुउमि कलाम फनकार जी ख़बर न हुई हा न असांजो जेको आहे मां ख़ासि बरकत साहिब खे रखी साम्हूं त कीअं अवामी फोक आवाज़ु आहे ख़ूबसूरत आवाज़ु आहे अगरि साण गज़ल जो बि आवाज़ु आहे पोइ इहो जेको लिखियुमि उनखे ॻायो सही सही अच्छा तबसुम साहिबु आउं ॾिसंदो आहियां त शाइरनि जा जेके तख़लुस हूंदा आहिनि उहे मायूस कोन हूंदा आहिनि को परेशान हूंदो आहे को वफ़ा हूंदो आहे को बेवस हूंदो आहे को उञायल हूंदो आहे को उदासी हूंदो आहे तबसुम तख़लुस कीअं रखियो अथव पंहिंजो इहा कहिड़ी चूंड कयव मां बि उन ई दौर जो आहियां जॾहिं इहे सभु हूंदा हुआ पर उन वक़्त खां चाहींदुसि त का शइ निराली का शइ निराली तलाश पोइ नसुर बि लिखियो आहे मां नसुर बि लिखियो आहे ऐं हिकिड़ी अख़बार हूंदी हुई मुंहिंजो मासड़ हूंदो अख़बार उनजी ओन कंदो उन में सिलसिलेवार कथा लिखंदा हुयो न हिकिड़ो त अवामी आवाज़ जो दौर आहे जंहिंमें तव्हांजो इलाही पोइ उन में नाविल जो हिकिड़ी क़िस्तूं लिखियो शौक़ु थियो त हाणे अख़बार में पंहिंजी आहे मासड़ पुछियो मां जेको लिखंदुमि छापींदव हा उन वक़्त में नंढियूं अख़बारूं वीकली नंढड़ी साइज़ जूं त अची हा छापियो पोइ मां उहो अफ़सानो उहो नाविल उनखे क़िस्त वार छो त हिकु मनो मां ॾिठो त नथो लिखी सघां सही सही पोइ हफ़्ते वार हिकिड़ी क़िस्त ॾींदो हुउमि जंहिंजो नालो हो उहे पयूं हूंदियूं कुझु क़िस्तूं नालो यादि न आहे पोइ मां शुरूआति नसुर खां कई आहे हिकु ॿ गज़ल लिखियुमि जीअं भाउ जे लाइ ॿुधायो हुनजे इन में पर पोइ नसुर में मूंखे ॾाढो मज़ो हूंदो ऐं हाणे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हाणे बि जॾहिं मां शाइरी ते वेहंदो आहियां त दिलि चवंदी आहे त शाइरी जो माहौल पर पोइ उन खां अॻु में आउं नसुर पढ़ंदो आहियां सुठो नाविल को खणी ऐं सुठो कंहिं शाहकार पोइ जॾहिं उहो अंदरि जो ॼण माहौल जुड़ंदो आहे पियो ऐं पोइ मां सुठी शाइरी लिखी सघंदो आहियां पोइ वधीक उन में उत्साह मिलंदो आहे ईअं उनजो नाविल जो प्लॉट सुठो हुजे कहाणी ट्रेजेडी सां हुजे
इहे शयूं वणंदियूं आहिनि उहो पढ़ंदो आहियां त पोइ ॼणी कपाट खुली पवंदा आहिनि ॻाल्हि पए थी तबसुम जी हा त उन में पोइ पहिरियों त मां जॾहिं इहो नसुर लिखणु शुरू कयो त अफ़साना बि लिखियुमि मां जेके तंहिं वक़्तु बादल किताब बादल रिसालो छपबो हैदराबाद मां सही सही ऐं उन में बि जॾहिं पढ़ंदो चवंदो आउं बि लिखां पोइ अफ़सानो लिखियो जेको पिणु उनखे ॾाढो सुठो सारायो हुयो उन प्लाट ईअं हो त भई जेको आहे नंढड़ो ॿार नंढड़े हूंदे शादी जेका कबी हुई न मालिक पढ़ण ॾींदा ॿार खे उन ते हिकिड़ो ट्रेजिडिकल एंगल हुई त नंढे ॿार खे त उन ॿार जो अंदरि जूं छा हसरतूं आहिनि छा ज़िंदगी आहे उनखे निंदण पिचायो त अफ़सानो हो उहो गफ़ार राही जे नाले सां लिखियो गफ़ार राही जे नाले दिया वरी जॾहिं मासड़ चयो त भई तव्हां भली नावेल लिखो मंज़िल मंज़िल ग़म जा साया अच्छा उनवान तव्हां यादि अची वियो हा त उहो जॾहिं किश्तेवार लिखियुमि पे फिल्म में ॾिसंदो त उहो त भई वॾी फिल्मी कहाणी आहे मज़ो टेस्ट ॾियूं त मां उहो उन में किश्तवार हफ़्ते में छपबी भई उन में वरी गफ़ार आदिल जे नाले सां अच्छा अच्छा ईअं जीअं ॿाराणा शौक़ हूंदा तजुर्बा कंदा रहिया आहियो तजुर्बा बि न बस दिलि चयो जीअं माण्हू पंहिंजी सिग्नेचर ते तजुर्बा कंदो रहंदो आहे गुमनाम हिकिड़े शहर में जीअं माण्हू पंहिंजी मंज़िल जे तलाश में हुजे पोइ वरी मां फारसी जो ॿुधायां त उस्ताद हूंदो हो अलाह साईं हुनखे जन्नतूं नसीब करे उनजो वॾो हथु हो अच्छा अच्छा फारसी जो जेको आहे पोइ उन में जॾहिं पढ़ंदे पढ़ंदे तबसुम बेसिक बुनियादी तौर ते फारसी लफ़्ज़ आहे मुर्क पोइ उहो जॾहिं उहो किताबु पढ़ंदो पोइ उन में जॾहिं तबसुम उन में ईंदो हो किथे बि फारसी में त दिलि चाहींदी हुई त पोइ वरी वणंदो हुयो लफ़्ज़ इहो हा वणंदो हो हिकु अधु सुठो शाइर बि सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा तबसुम या समथिंग बहरहाल इहो वणंदो हो मूंखे अच्छा अच्छा पोइ वरी उन ते अचे टिकी बीह रहियो त बाबा हीउ जेको आहे सही 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 तव्हांजी शाइरी जा तमामु घणा वधा आहिनि तमामु घणो तव्हांखे ॿुधो वञे थो तव्हांजे लफ़्ज़नि खे तमामु घणी मोट मिले थी सभिनी खे ख़बर आहे त अब्दुल गफ़ार तबसुम सुहिणी संजो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त शाइर आहे पर अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि अव्हां खां पुछणु थो चाहियां त अब्दुल गफ़ार तबसुम जे पोयां को उस्ताद बि आहे जंहिं सेखारियो मूंखे अॼु बि जेकॾहिं कोई नौजवान ईंदा आहिनि त कीअं सिखिजे तव्हांजो उस्ताद मां हुनखे एतिरो चवंदो आहियां त किताब जेको आहे न वॾो उस्ताद आहे नंढे हूंदे खां मां शाइरी पढ़ंदो हुउसि अच्छा जुड़ियो मुंहिंजो त नंढो ॿार हुउसि त वाल साहिबु घुमाइण लाहौर ऐं इस्लामाबाद की लाहौर रावलपिंडी अच्छा पोइ ट्रेन में पोइ जॾहिं ट्रेन में त वेंदा हुआसीं रेल हलंदी हुई न त आउं रोड़ी खां पोइ ख़ासि करे ॿाराणे उन में बि जाॻंदो हुउसि त जेसि ताईं लाहौर अचे अच्छा कॾहिं निंड वठी वई त बाबा साईं खे चवंदो हो त मूंखे उथारिजो या भाउ सां मूंखे लाहौर में उथारिजो हाणे लाहौर में उथारण मक़सदु इहो त उन रेलवे स्टेशन ते ॾाढी रौनक वारी रेलवे स्टेशन हुई अच्छा अच्छा उते जेके नंढा नंढा जेके तंहिं वक़्त में चोपड़ी फेरोज़ सन्स वारा हिकिड़ी सीरीज़ छापींदा हुआ अच्छा अच्छा उर्दू शाइरनि जी जंहिंमें ग़ालिब बि हो मोमिन बि हो खोड़ जेके बि वॾा वॾा शाइर हुआ न उर्दू जा उहे हूंदा हुआ पोइ उहा चोपड़ी जॾहिं पोइ हाणे 12 महीने लाहौर वञिबो या हितां स्टेशन तां हलाए 2 साल 3 साल बाबा साईं पंहिंजे कमनि सां वेंदो हो त आउं पोइ वारे सां ॿाहिरनि खे वठी वेंदो या मां या ॿियो भाउ त मां नंढो एंगल कंदो त मां शामिल हूंदो हुउसि पोइ लाहौर स्टेशन जॾहिं पहुचंदासीं त उहो फेरोज़ सन्स वारनि जी जेका सीरीज़ हुई उन में काफ़ी ग़ालिब बि उन में मिलियो इक़बाल बि मिलियो उन में हिंदुस्तान जा तमामु वॾा शाइर मज़ो ॾींदा ॾाढो जाॻंदो इन लाइ हुउसि रोड़ीअ खां लाहौर ताईं त उहा स्टेशन अचे मां लही किताब वठां उहे सही 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 त नंढे हूंदे इहे ई लॻा हो पोइ इहा तव्हांजी उहा उमिरि आहे जॾहिं इहे ॿियूं सीरीज़ बि ईंदियूं टार्ज़न जी कहाणी ईंदी गुल फुल उहे कहाणी सां दिलचस्पी हिन शाइरी सां घणो लॻाव हुयो नंढे इलाइक़ो नंढे हूंदे खां वठी इन मां इहो साबित थियो त उन वक़्तु बि तव्हां हिकिड़ो शाइरी सां ऐं ॿियो सस्पेंस वारा जासूसी नाविल इहे हाणे उन में तव्हां शायदि घटि ख़बर हूंदी असांजे सिंध जे हिननि खे त शर्लॉक होम्स हिकिड़ो इंग्लैंड जो वॾो जासूस हो तमामु इंग्लैंड जो या USA जो पोइ उहो उन जे नाले सां हिकिड़ी सीरीज़ हलंदी पोइ उनखे असांजो इंडो पाक हिंदुस्तान ऐं पाकिस्तान गॾु आहे असांजो दीवान हो कंहिं उहो सीरीज़ जीअं हाणे पोइ इब्न सफ़ी जे नाले सां हिकिड़ी सीरीज़ूं जासूस जेके वॾा मक़बूल थिया किताब ईअं सिंधी में बि हो
जेके शायदि कंहिंखे ख़बर हूंदी ॾाढो ज़बरदस्त ॿोली उन जी ऐं उहा शर्लाक होम्स त उहो मां ॻड़ी आसीन में तॾहिं रहंदो हुउसि त मुंहिंजो चाचे वटि उहे किताब हुआ उहे पढ़ंदो त अहिड़े क़िस्म जो जासूसी नावेल ऐं शाइरी ॿिन्ही सां तमामु घणी दिलचस्पी हुई। सही सही सही। पोइ कॾहिं जासूसी कहाणी का लिखण जी कोशिशि कयव? मुंहिंजे ख़्याल में हू जेका मां ॻाल्हि कई तव्हां सां त सपना मंज़िल मंज़िल ग़म जा साया उन जो बि बुनियादी तरह डिटेक्टिव इहे मोड़ ट्रेजेडियूं कहाणी जूं नावेल जूं जीअं त इहे उहो बि काफ़ी डिटेक्टिव हो ईअं उन असर जे करे। सही सही। त उहो काफ़ी इहे ॿ शयूं मुंहिंजे अमल दख़ल में रहियूं नंढे हूंदे खां वठी। सही सही। किराए ते लाइब्रेरियूं हूंदियूं आनक लाइ ॿ आना वठंदा हुआ ॾींहं ॿिनि जे लाइ किताब ॾींदा हुआ नओं जेको मार्केट में ईंदो पोइ उहे जासूस ईअं हैदराबाद जॾहिं पढ़ंदो हुउमि त वेंदो हुउमि फुलेली कॉलेज में न रस्ते ते लाइब्रेरी हूंदी इहे किताब आने ॿी आने में किराए ते ॾींदा हुआ। सही सही। उहे वरितियूं वेंदो हुउसि। अच्छा। घणे भाङे कॉलेज में बि यूनिवर्सिटी में वेठो पढ़ंदो हुउसि उहे कॉलेज में त उन जे करे इहे मिज़ाज नंढे हूंदे जा जुड़ियल आहे। शाइरी बि जीअं मतिलबु मिर्ज़ा सौदा मोमिन काफ़ी इहे जेके साहिल लुधियानवी हिन नंढियूं नंढियूं चौपड़ियूं ॾाढियूं। थुल्हे की इहा ॻाल्हि ईअं समराइज़ कयूं तव्हांजो उस्ताद किताब आहे? हा ईअं न घणे भाङे। ऐं ॿियो वरी बाबा साईं वटि क्लासिकल असांजा शाइर हूंदा हुनमें हमल फ़क़ीर हो भिटाई सरकार जा रिसाला खोड़ रिसाला बाबा साईं जो ज़ोक़ बि शाइराणो। हा उतां ई बुनियादी उहो मथनि खां पिया हूंदा बाबा साईं झूंगारींदा भिटाई खे त भिटाई सरकार खे झूंगारींदा पोइ उहो विरसो वरी पंहिंजो उन जे करे शाइरी जो मिज़ाज जुड़ियो लॻे थो छो त नंढे हूंदे खां बाबा साईं झूंगारींदा बि आहे पढ़ंदा बि आहे जेको टाइम मिलंदो पंहिंजे नौकिरी पेट जे रोज़गार खां पोइ उन रिसालनि खे वेही पढ़ंदा हुआ। सही सही। घर जो माहौल बि तव्हांखे अहिड़ो ई मिलियो? वाल साहब जो मूंखे अहिड़ो। अच्छा घर जो माहौल घर जी ॻाल्हि निकिती आहे त माशाल्लाह तव्हांजा बि फर्ज़ंद आहिनि कंहिंखे आहे शौक़ु तव्हां खां अलावा शाइरी करे थो को लिखे थो पढ़े थो? वॾो आहे खलील जिब्रान पंहिंजो डायरेक्टर रहियो आहे। हा जी हा जी हा जी हा जियो ते ॿियनि चैनलुनि ते उन जे मिज़ाज में आहे शाइरी। उहो जॾहिं अमेरिका पढ़ंदो नंढो छॾे आयोमांसि पढ़ण लाइ उते ख़त लिखंदो उहो ॾाढा ईअं बिल्कुलु मिज़ाज जा शाइराणे जीअं वालदेन खां परे उन मौज़ू इहो हूंदो पर उन जेको ॿोली लैंग्वेज डिक्शन जेको बि पोइटिकल सॼी पोइटिकल त उहो आहे ॿिया ॿियनि नौशेरवान आहे मूंसां गॾु रहंदो आहे उहो मुंहिंजियूं शयूं सभु संभालींदो उहो आहे लिखणु किताब अख़बारूं कटिंग मैसेज हे सभु उहो संभालींदो आहे। इहे सभु मिज़ाज जुड़िया आहिनि ॿारनि जा ॿियनि। बरकत भट्ट साहिब लाइ तव्हां शाइरी ॾाढी ज़बरदस्त कई पर हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो केसिटी दुनिया जो जो तव्हांजो जोड़ हिकिड़ो ॾाढो पॉपुलर वियो। उस्ताद मंज़ूर सखीरानी जी आउं ॻाल्हि कयां पियो अली गुल सांगी उस्ताद बुखारी ऐं तबस्सुम जेके इन्हनि टिनी जा कलाम केसेट में न हूंदा हुआ त केसेट में मज़ो न ईंदो हुयो। इहो हिकिड़ो मेलाप हिकिड़ो संगम ऐं उनखां पोइ वरी कुझु केसेटूं अहिड़ियूं पियूं जंहिंमें सिर्फ़ु तबस्सुम साहिब जी शाइरी ऐं मंज़ूर सखीरानी जी शाइरी केसेट जी शाइरी जो उरूज ऐं वरी ज़वाल इन ॿिन्ही खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु सही। त शायदि कैसेट जो जॾहिं इहो दौरु आहे न इहो बि आउं भायां थो 1981-82 जो। 81-82 सही। हिकिड़ो दिलचस्प दौरु आहे। शाइर जे नाते सां इहा ख़्वाहिश हूंदी हुई त जेको माण्हू ॿुधनि पाण बि मां तव्हांखे अञा नंढो हूंदो हुउमि न रेडियो हूंदो रेडियो ते ड्रामा हैदराबाद जा हलंदा हुआ ड्रामनि जो हफ़्तो मल्हाईंदा हुआ साल में। बिल्कुलु बिल्कुलु उहो ॾाढो उत्साह कमाल जो हुन में सदाकार साईं सालिम मोहम्मद शाह असांजी जेका हीअं मेहताब अकबर राशिदी साहिबा मैडम मेहताब अकबर राशिदी उनजी वॾी भेण इहे वॾा ख़ूबसूरत आवाज़ सदाकार वॾा जी जी ज़रीना बलोच इहे सभु पोइ इहे बि ऐं वस करे वॾो मजमो ॿ चारि दोस्त खणी इहे कॾहिं बि मिस न कंदो हुउसि सदाकारी में वॾो हिकिड़ो अजीब कैफ़ियत हूंदी। ऐं वरी ॻाल्हि पिए कईसीं असीं कहिड़ी कैसेट जी त इहो त उन में बि जॾहिं साईं मखदूम तालिब मौला साईं जा जॾहिं आनेर थींदा कलाम या ॿियनि शाइरनि जा रेडियो ते त तंहिं वक़्तु इहो हिकिड़ो ई वसीलो हा बिल्कुलु। ऐं अॻु में बि हुसैन बश खादम मिस्री फ़क़ीर इहे सभु ॻाईंदा पोइ माण्हू ॾाढे प्यार पाबो सां ॿुधंदा ऐं बि दिलि चवंदी मुंहिंजो बि हिकिड़ो कलाम हुजे कोई बि हिकिड़ो कलाम हुजे
त जेको मुंहिंजो लिखियलु हुजे ईअं ई मां पाण ॿुधां, ईअं न त माण्हू ॿुधनि, पाण ॿुधां, महसूस थिया, तस्कीन मिले। तस्कीन मिले। त इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो दौर हो, इर्तिका जो दौर हो। सही सही सही। पोइ जॾहिं कैसेट जो दौरु आयो त उन में पहिरीं एंट्री जेका आहे त मंदू साईं ऐं पोइ न उन खां अञा पहिरियों सरमद बि तव्हांजा कलाम ॻाया कुझु? हा, खोड़ ॻायो दोस्ती, इनकलाबी शाइरी हिकिड़ी सरमद बि तव्हांजी ॻाई। उहो त वरी दौरु ई अहिड़ो हो, मार्शल आर्ट जो दौरु हो सभु, पोइ उन में ख़ामोश नथो वेही सघिजे। सही सही सही। उन खां अॻु में थोरो अञा हिकिड़ो टर्न ॿियो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां। जॾहिं टीवी ते मां कंपेयरिंग सिंध सिंगार कई त उन वक़्तु मुंहिंजो ॿियो किताबु शफ़क़ वारा छांवरा छपिजी चुको हो। इहो बि ॾाढो शानदार प्रोग्राम टीवी ते तव्हांजो हलियो साईं। हा, सिंध सिंगार। पोइ उन में असांजो मुमताज़ मिर्ज़ा साहिबु कंपेयरिंग कंदो हुउमि, पोइ उन ख़बर ई अथई शाइर बि आहे, किताब बि, पोइ इहे मुंहिंजे हथ में किताब। जी साईं जी। पोइ हिकिड़े दफ़े उन जेका मुंहिंजी एंट्री आहे न, जेका मां उन जो उन शफ़क़तूं विसारे नथो सघां। पोइ हिकिड़े ॾींहुं हथ में मुंहिंजी किताब जी मूंखे हेॾे कयो, वरी पोइ मां किताब नो मोहम्मद यूसुफ साहिबु ऐं मंदूर साहिबु तॾहिं एंट्री ॾेई चुका। मोहम्मद यूसुफ साहिबु त पुराणो, मंदूर साहिबु नओं गबरू 16-17 सालनि जो, जॾहिं असांजी पहिरीं मुलाक़ात थी थिए। त उन वक़्त में मौसीकार हा, ज़फ़र साहिबु बि, ज़फ़र अली साहिबु बि हो, ऐं फ़िरोज़ साहिबु बि हो, मोहम्मद हसन साहिबु बि गुज़ारे विया, वॾा मौसीकार हा। असीं उनजो क़दुरु न ॼातो, ॾाढा बेक़दुरु इंसान हो, वॾा माण्हू हुआ। पोइ उन्हनि खे किताब कढी हिकिड़े ॾींहुं मोहम्मद यूसुफ साहिबु चए त हिकु प्रोग्राम हलंदो, हिकु शाइर हिकु फनकार। हा साईं, ॾाढो रेडियो ते मशहूरु इहे प्रोग्राम। हा, ऐं न टीवी ते, टीवी ते बि हिकु शाइर हिकु फनकार। पोइ हिकिड़े ॾींहुं किताब खणी पाण टिक मार करे ऐं चई त हाणे हीअं था कयूं त ॿिन्ही खे जेको आहे भेटायूं था। 3 कलाम खणी ज़फ़र अली ख़ान खे ॾिनई, 3 कलाम खणी फ़िरोज़ साहिब खे ॾिनई, ऐं 2 कलाम मोहम्मद हसन साहिब खे। सही सही। मुंहिंजा ई उन किताब अच्छा अच्छा, जेका नई एंट्री ॿुधायांव थो मां, त ॾिनई हुनखे। चए त हाणे ही आहिनि कलाम, उहो पाण चूंडियूं बिल्कुलु मूंखे। मां पोइ चए त ही 3 ज़फ़र अली खे आहिनि, ज़फ़र अली ख़ान खे आहिनि, ही 3 आहिनि फ़िरोज़दीन खे, ही मोहम्मद हसन खां 2। जंहिं मां उहो निकिता त कल रात को सपने में आयो, याद उनको वर्क उथला, ओ सांवरड़ा हेलत आ। इहे उन PTV जे उन दौर जा। उहो ममता साहिबु उन चयो त भई ही हाणे ॾिसूं त जेको आहे, जेको जोड़ सुठी जोड़े अचे। PTV जो ज़िक्र निकितो आहे, PTV जो ज़मानो बि पाण क्लोज़ कंदासीं, ऐं तमामु घणी यादगिरी आहे PTV जी बि। वरी केसटी शाइरी ते बि ईंदासीं। हिकिड़ो पासो अञा फिल्मी बि रहे थो तव्हांजो। वक़्तु महदूद आहे, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुची वियो आहे, ख़बर ई न पई त 30-40 मिंट गुज़री विया आहिनि। सो हिकिड़ो वाइदो तव्हां खां वठंदासीं, हयाती बख़ैर जेकॾहिं टाइम हुजे त ईंदड़ हफ़्ते हिन ई मंच ते, हिन ई प्रोग्राम में इहा कचहरी जितां छॾियूं था हितां ई गंढियूं, इजाज़त जेकॾहिं बिल्कुलु। सो इंशाअल्लाह हयाती बख़ैर, सिरंडे ख़ैर हुजे, पाण हिन ई स्टूडियो में, हिन ई प्रोग्राम में ईंदड़ हफ़्ते वरी नाज़रीन सां मुलाक़ात कंदासीं। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी दिलि में, हुनजे ज़हन में, हुनजे ख़्यालनि में बि ॻाल्हियुनि जा ॻोठ आहिनि। सो उहे ॻाल्हियूं जेकी आउं साईं जी दिलि मां, साईं जी सोच मां, साईं जे ज़हन मां तव्हां ताईं पहुचाइणु चाहियां थो, वक़्तु एतिरी इजाज़त आहे जो की प्रोग्राम में ॾिनी कोन। हा, इहा हिकिड़ी ॻाल्हि करे सघूं था, वाइदो कयूं था, हयाती बख़ैर, सिरनि ख़ैर हुजे, इनशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते हिन ई प्रोग्राम में अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब सां जितां कचहरी छॾियूं था, हितां ई ॻाल्हियुनि खे खणंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी खां मोकिलाए थो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई।